हैदराबाद में क़ौम परस्त अॻवान इरशाद रांझानी के कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ जीए सिंध तहरीक पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन हवाले सां तफ़सील पेश आहिनि साकिब कुबर जी हिन रिपोर्ट में। सिंध या हैदराबाद में भी जीए सिंध तहरीक पारां इरशाद रांझानी के कत्ल वारे वाक़े खिलाफ ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मुज़ाहिरे में शरीक आकाश माला, अब्दुल खालिक खास्ती अली, पुनल सारियो, मामा डाहिरी, मुख्तार अब्बासी समेत नौजवाननि भी वॾे अंग में शिरकत कई। हिननि चयो त कराची में ॾींहुं ॾिठे जो सरेआम इरशाद रांझानी के गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। अॼु धारियां दलाल जिन के सिंधी माण्हुनि पनाहूं ॾिनियूं असांजे घरनि में लाश मोकिलनि था, असांखे पंहिंजे माण्हुनि ते भेनरुनि ते गारियूं ॾियनि था। कॾहिं रहीम शाह खे गिरफ़्तार न कयो त हड़तालनि खां सवाइ कराची में हिकिड़ो अहिड़ो धरणो हणंदासीं जेको समूरनि धारियुनि खे सिंध में नेकाले ताईं जारी रहंदो। असीं इहो था चऊं त ही इरशाद जो रांझानी जो क़त्ल न आहे, ही पूरी इंसानियत जो क़त्ल आहे। अहिड़ी दहशतगर्दी रोडनि ते सरेआम माण्हू मारण हिननि खे कंहिं लाइसेंस ॾिनो। असीं सभु हिते गॾु थिया आहियूं त इरशाद रांझानी खे हक़ ॾियण जे लाइ असीं सभु सिंधी चाहियूं था त उनखे गिरफ़्तार पठान खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾिनो। सिधो हिकु इंसानियत जो क़त्ल आहे, उनजो इहो क़त्ल आहे जो तव्हां उनखे गोली हई आहे, अधु कलाक थियो उनजो लाश फटके थो पियो रोड ते। उनजो भाउ चवे थो त यार हिनखे मूंखे छॾियो त मां हिनखे अस्पताल खणाए वञा। ऐं हू रहीम शाह पंहिंजे पावर जे हैसियत सां, पंहिंजे ताक़त जे हैसियत सां हिकिड़ो दरंदो थी उनखे खणणो नथो ॾिए। हिनमहिल ताईं उहो जेको आहे सरेआम घुमंदो वते थो, उहो हिकिड़ो पठान आहे जंहिं असांजे सिंधी उनखे मारियो आहे। असीं चऊं था उनजा जेके कातिल आहिनि उहे फौरी तौर गिरफ़्तार थियनि। हिन सिंध हुकूमत ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त कराची में ॾींहुं ॾिठे जो शहीद थींदड़ इरशाद रांझानी जे कातिल खे जेको आहे फौरी तौर ते गिरफ़्तार करे जेको आहे सरेआम फांसी ॾिनी वञे, न त ॿी सूरत में जेको आहे एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। कैमरामैन नियाज़ मल्लाह सां गॾु साकिब कुबर।